अफ़सोसनाक ख़बर खां अवांखे आगाह कंदा हलूं त सीराणी भरिसां भील बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि लॻण सबबि 8 घर ऐं उन्हनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। जी हा नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सीराणी भरिसां ॻोठ खुदा ॾिनो भील में ओचितो बाहि लॻण सबबि भील बिरादरी जा 8 घर ऐं उन्हनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड न पहुती। इन हवाले सां असां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सीराणी जो रिपोर्टर हमीद कासकेली। जी हमीद, छा तफ़सील आहिनि? जी सलीम, सीराणी भरिसां ॻोठ खुदानो भील में चुल्ह मां चिणग उथण सबबि भील बिरादरी जे 8 घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई। नतीजे में 8 पोरितनि साजन भील, खुदानो भील, अनू भील, वीर भील, जानी भील, अबलू भील, अंगारो भील, बुलण भील, हिकु बेवा समेत 8 जा घर ऐं घर में पियल समूरो सामान, अनाज ऐं नियाणियुनि जो ॾेज सड़ी रख थी वियो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाहि विसाइण वारो अमलो न पहुचण सबबि शहरनि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। फायर ब्रिगेड न पहुचण सबबि एतिरो नुक़सानु थी वियो। जॾहिं त बाहि विसाइण वारो अमलो वक़्तु सिर पहुचे हा त शायदि एतिरो नुक़सानु कोन थी हा। जी हमीद, असांखे ॿुधाइजो त फायर ब्रिगेड अमले खे इतला न ॾिनो वियो छा? फायर ब्रिगेड अमले खे ॻोठाण जे चवण मूजिबि त फायर ब्रिगेड अमले खे इतला ॾिनो हुयो, पर 2 कलाकनि गुज़रण जे बावजूद बि न पहुती। हिन वक़्तु जॾहिं त फायर ब्रिगेड हिकु सीराणी शहर में बीठल आहे, उन्हनि जो चवणु आहे त असांजी गाॾी जा ब्रेक फेल थी विया, जंहिंजे करे मुतासिर जॻह ते नथा पहुची सघूं। जी हमीद, अवां जी महिरबानी।